वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व खातिमिन नबिय्यीन मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तिल्कल अय्यामु नुदाविलुहा बैनन नास। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुन नबीयुल करीम। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो, इहे ॾींहं आहिनि जेके असां माण्हुनि जे विच में फेरायूं था। के ख़ुशीअ जा ॾींहं आहिनि, के ग़मीअ जा ॾींहं आहिनि। कॾहिं इंसानु तंगीअ में आहे, कॾहिं कुशादगी में आहे, पर हर हाल जे अंदरि अल्लाह ताला जी बारगाह में रहणो आहे। उनजे दरवाज़े खे छॾिणो न आहे, उनजी बंदगी करणी आहे। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबनि जे मथां बि अहिड़ा वक़्त आया ऐं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उनजे मुतलिक़ इरशाद फरमायो। जॾहिं उहद जे अंदरि हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असहाब किराम खे तकलीफ़ पहुची। हिकु त मुनाफ़िक़नि मोमिननि सां धोखो कयो, 300 माण्हू वठी हलिया विया। अब्दुल्ला बिन उबई बिन सलूल 300 माण्हू दौरान जंग जे वठी करे हलियो वियो। हू वञनि पिया, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी उन्हनि खे ॾिसनि पिया। असांजा माइट आहिनि, रिश्तेदार आहिनि, जे असांखे छॾियो था वञनि। अहिड़ी तरह सां उनजी दिलनि जे अंदरि दिलि शिकनी पैदा थी पई। पर वरी जॾहिं अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नज़र कयूं त उन्हनि जी दिलनि जी गुलशन वरी रोशन थी पई। महबूब त असां गॾु आहे, मदीने वारो साईं त असां गॾु आहिनि। पोइ उन हिमत कोन हारियो, पर अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात वॾे इम्तिहान ऐं आज़माइश में उन्हनि खे विधो। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा 75 सहाबी शहीद थी विया, जंहिंमें अक्सरियत जेका हुई, यानी हिन लिखियो आहे 70 ते लिखियो आहे 69 अंसार सगोरा मदीने जा, जेके महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां जान निसार थी। एतिरे क़दुरु महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात पाण बि ज़ख़्मी थी पिया। पर आम चयो वेंदो आहे त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾंद मुबारक शहीद थियो। इन में उलमा इकराम जो इख़्तिलाफ़ आहे ऐं हज़रत क़िबला साईं उस्ताद साईं मुंहिंजा साईं अवीस रहमतुल्लाह ताला फरमाईंदा त महबूबनि जो ॾंद शहीद न आहे। जो ॾंद जो शहीद थियणु इहो अलाह जे नबी जे लाइ ऐब आहे ऐं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में कीअं थो ऐब फरमाए। बाक़ी एतिरो थियो हो जो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दंदान मुबारक जे थोरो कुंड ॾंद जी ईअं जो छिलको ई लही पियो। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए थो पियो त उन छिलके लहण जे करे ईअं थी पियो जो अल्लाह ताला उन मां महबूब जे नूर खे ज़ाहिर कया। जॾहिं बि अल्लाह जो महबूब पंहिंजो वात मुबारक खोलींदा हुआ ॻाल्हाइण जे लाइ त उहा कुंड ईअं चमकंदी आहे जीअं सचो मोती चमके, ईअं चमकंदो। यानी अल्लाह ताला पंहिंजे महबूब जे हुस्न खे अञा बि वधाए छॾिया। यानी ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात ईअं चाहियो त महबूब तोखे दर्जो बि मिले, आला मक़ाम बि मिले ऐं ज़ख़म बि मिले, पर इन सां गॾोगॾु तुंहिंजे हुस्न में, तुंहिंजे जमाल में अञा बि इज़ाफ़ो थिए। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हुस्न जी त का हद आहे ई कोन, कमाल त महबूब जामे कमालात आहिनि। इंसान जे तख़युल खां बि ॻाल्हि घणी आहे, केरु ख़्याल में ई नथो आणे सघे त अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे केॾे नवाज़िशन सां नवाज़ियो। पर ख़ुशूसन ॾंद मुबारक जो थोरो हिकिड़ो छिलकड़ो हुजे या कुंड जेका हुई उहो उन जॻह तां लही पई। उहो अल्लाह जे महबूब खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं वक़्तु बि ॻाल्हाईंदा हुआ त उहा कुंड चमकंदी, चाहे ॾींहुं हुजे चाहे राति हुजे, महबूब जे दंदान मुबारकनि मां चमक निकिरंदी। हिन अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात ईअं चाहियो। हिन जॻह ते अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात तिल्कल अय्यामु नुदाविलुहा बैन नास, असां माण्हुनि जे विच में हिकु ॾींहंनि खे तब्दील फरमायूं था पिया, बदिलायूं था पिया। यानी हुते कीअं हुयो जो बदर जे अंदरि तव्हांखे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जी अज़ीम फ़तह अता फरमाया। वरी हिते ओद जे अंदरि तव्हांखे तकलीफ़ अची वई, उहे ॾींहं, उहे रातियूं, उहो ज़मानो, उहो वक़्तु। हा, जेकॾहिं बदर जे अंदरि तव्हां गाज़ी थी मोटियो त बि तव्हांजी फ़तह हुआ, पर जे ओद जे अंदरि तव्हां शहीद थिया त बि तव्हांजी फ़तह आहे। तव्हांजी कमी त का हुन में आई कोन्हे की।
हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात खे तकलीफ़ पहुती ऐं उन जेके ते ऐलान कयो वियो, शैतान ख़ासि करे ऐलान कयो त अलाह जो नबी शहीद थी वियो आहे। अञा दिलि शिकनी पैदा थी वई, इफ़रा तफ़री जो आलम, के त घोड़नि खां लही वञी जबलनि जी छांव में वेही रहिया, के वरी मदीने जो रुख रखियऊं, मदीने पाक ॾे भॻा वठी त बसि हाणे ॻोठ वञूं छा थी पई। त एतिरे में हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ां ऐलान थियो ऐं अलाह जो मगो पाण हिकिड़े पथर जे मथां चढ़ी ऐं पाण खे ॾेखारणु लॻा, हेॾे ॾिसो त मां अलाह जो महबूब तव्हांजे साम्हूं बीठो आहियां। पोइ जेके बि पासनि ते बीठा हू त हमिलो करे भॼी हलिया विया। हिकिड़ो हमिलो इहो जेको मुशरिकीन जो हमिलो हिकिड़ो सख़्तु हुयो, जेको हुन घाट खां आया ऐं हमिलो के हलिया विया ऐं बीठा ई कोन। पोइ सभु महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साहब हुन जे गॾु थी विया। पोइ उनजे जेके मुनाफ़िक़ मदीने में पहुता हुआ न, उहे वरी उते राड़ पिया हणनि, ॾिसो केतिरा माण्हू जा मरी विया, असांजो चवणु वधो कोन। असां चयोसीं त मदीने पाक खां ॿाहिरि न निकिरो, हे लॻो ॿियनि जी सलाह खे, असांजी सलाह खे न मञी। पोइ ज़ख़्मी हालति में जॾहिं मदीने पाक में जेके घणा साहबी पहुता, ज़ख़्मी बि घणा हुआ, शहीद बि थी विया, घणनि खे उहिद में जाइ ॾिनी हुई। हिकु ॿिनि साहबनि खे जन्नतुल बक़ी में आंदो वियो आहे, पर अक्सर खे जेको सो उहिद में जाइ ॾिनी हुई। उहे जॾहिं हुते आया त उहे मुनाफ़िक़ जेके कानून पिया हणनि, यानी अञा बि हुननि खे तकलीफ़ ॾियनि पिया, अञा बि असहाब किराम खे। वरी ईअं बि हिन जे तफ़सीर में लिखियो वियो आहे त सुबुह जे टाइम में वरी मदीने पाक में, यानी 15 तारीख़ शवाल जी जंग थी, 16 जी सुबुह जो ऐलान थियो त मुशरिक़ वरी मदीने ते हमिलो कनि था। मुशरिक़ मदीने पाक ते वरी हमिलो कनि था पिया। हीअ इफ़रा तफ़री थी वई, घिटियुनि में माण्हुनि में बाज पइजी वई त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ज़ख़्मी सहाबी, जंहिंजा बाज़ू कटियल हुया, जंहिंजूं ॼॻूं कटियल हुयूं, उहे ज़ख़्मी हालत में रत ॻाड़ींदा महबूब जी बारगाह में दुनिया हैरत में पइजी वई त हीअ छा आहे। उहे जेके मुनाफ़िक़ जेके सिहतमंद उहे भॼनि था, लिकण जी जाइ ॻोल्हनि था पिया, ऐं जे रत ॻाड़ींदा हे जेके अचनि था पिया महबूब जे लाइ क़ुर्बान थियण जे लाइ, वरी ॿाहिरि निकिरी आया। हुननि खे पंहिंजे ज़ख़्मनि जे मथां नज़र न हुई, हुननि जी नज़र अलाह जे रसूल जे मथां। त अलाह ताला जी ज़ाती बाबरकात हिन आयत मुबारक जे अंदरि महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबनि जे ईमान खे थो बयानु फ़रमाए त ईमान हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका जान खां बि वधीक अज़ीज़ हूंदी आहे। तंहिं करे मुस्लमान खे हमेशह पंहिंजे ईमान खे क़वी रखणु घुरिजे ऐं हमेशह ईमान जे मथां साबित रखणु। पोइ ईमान सां ई दुनिया में बि कामयाबु रहंदो, आख़िरत में बि कामयाबु। अलाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।